हाला लग भाणोट वासी नाले वारो उस्ताद ऐं पहिरें जोड़ जो मल पहलवान रफ़ीक अहमद लगारी शुगर जिगर ऐं गुर्दनि जी बीमारी में मुब्तला थी वियो। रिपोर्टर अमजद राजपूत मूजिब हाला लग भाणोट वासी नाले वारो उस्ताद ऐं पहिरें जोड़ जो मल पहलवान रफ़ीक अहमद लगारी शुगर जिगर ऐं गुर्दनि जी बीमारी सबब हैदराबाद जी निजी अस्पताल में दाख़िल आहे। नाले वारे उस्ताद रफ़ीक अहमद लगारी पंहिंजे पेशे खे इबादत समझी इलाइक़े जे ग़रीब मिस्किन ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां आराइस्ता कयो। संदसि तालीम मैदान में कयल ख़िदमतनि एवज़ सेक्रेटरी तालीम अकबर लगारी खेसि बेस्ट टीचर जे एज़ाज़ सां पिणु नवाज़ियो हो। रफ़ीक अहमद लगारी तालीमदान हुअण सां गॾु पहिरें जोड़ जो बहितरीन मल पहलवान बि आहे। हिन वक़्तु रफ़ीक अहमद लगारी बीमारी सबब निजी अस्पताल में बेयारो मददगार इलाज हेठि आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त संदसि इलाज सरकारी ख़र्च ते करायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।